अल्हम्दुलिल्लाह जो तो हुक्म आ न जे तंग दस्ती अचे तो सब्र करणो आ जे नेमत मिले तो शुक्र करणो आहे साबिरीन जो ठिकाणो भी जन्नत आहे तो शाकिरीन जो ठिकाणो भी जन्नत आहे मुझा दोस्त अल्लाह जो वॾियूं नेमतूं आहे इंसान जे शुमार करे ना मुखे याद आ 2006 में असांजी दस्तार बंदी थी उलमान जी भी थी हाफिजन जी भी थी भी मदरसे जो दस्तूर मलीर वारे जो यो आ जो दस्तार जे वरी पो महीने का बाद में वरी शागिर्द उस्तादन सां मिलण वेंदा असी व्यासो एकड़ो हाफिज साहब पढ़ंदो हो दस्तार उन जी असां सां गॾ थी पर शोबे हिफ्ज़ में हाफिज चारो नाबीन हो तो असां जो वेठा उन जा लफ्ज अज भी मुझे कनन में गूंजंदा वेठा किबला सही जान अहले सुन्नत पहचान अहले सुन्नत किबला से मुफ्ती मोहम्मद जान हाल अहवाल पूछा पे तो उन हाफिज साहब अचो किबला मां आयो आया तवा का दुआ वठण जे तो साईं फरमायो बतौर खुश तबी पान पर हाफिज साहब हाने तुंजी दस्तार थी वई आ हाने तू चोंदे तो मुझे ला शादी जी दुआ करियो उन वक्त में उन हाफिज साहब चो किबला औ शादी जी दुआ कौन तो करे मुझे ला ये दुआ करो जे मां के अम्मा अम्मा चवंदो या उन मां जो मु अञा ताईं चेहरो कोन ॾिठो तो अखिन का नाबी न हो जी सुना जे मां के अम्मा अम्मा चवंदो आया उन मां जो मु अञा चेहरो कोन ॾिठो आहे हुन जॾहिं इहा ॻाल्हि कई यकीन ॼाणियो त हज़रत उस्ताद साहब दामत बरकातुम आलिया जे अखियुनि मां बेइख्तियार उड़के किरी पिया पाण पोइ असांखे मुखातिब थी फरमाए त मौलवियो हमेशा जॾहिं नेमत इंसान वटि हूंदी आहे तॾहिं क़दुरु कोन हूंदो आहे जॾहिं नेमत वेंदी आहे पोइ अहसास थींदो आहे पोइ क़दुरु थींदो आहे अखियुनि जो क़दुरु पुछणो आहे उन खां पुछ जंहिंजो अखियूं न आहिनि पेरनि जो क़दुरु पुछणो आहे मोहम्मद हसन खां पुछ साईं मोहम्मद नवाज भी चे तो बेचारो जुती पाए कोन तो अल्लाह जी रजा ते राजी आहे पर ज़ाहिर आहे इंसान आ हिन जी भी ये तमन्ना होंदी हिन जी भी ये ख्वाहिश होंदी ता पंहिंजे पेरनि ते हलां हां ऐं पेरनि ते हलां हा ऐं माज़ूर आहियां मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जेके नेमतूं ॾिनियूं आहिनि उन नेमत जो शुक्र अदा करण मुस्तहब अमल सुन्नत है ज़बान से अदा करना नमाज या सजदे जी सूरत में मुस्तहब अमल है इमाम शाफी के मजहब में सुन्नत लेकिन इमाम आजम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमाए तो सुन्नत ना है मुस्तहब है जो सोना जेकर सुन्नत पाण फरमाए जेकर सुन्नत मानो चाहे तो मानो पो तो मस्जिद में बाहर ही को निकली सकदो साखण भी अल्लाह जी रहमत नेमता ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो आवाज बुधण भी अल्लाह जी रहमत नेमता इंसान जे मथा 24 कलाक में अल्लाह ताला जो रहमतों बरकतों नाज़िल थींदियूं आहिनि पोता हर वक्त सजदो ही सजदो करणो पवंदो वा ओ मुझा दोस्तों बुजुर्गो पर हर वक्त ज़ुबान सा अल्लाह पाक जो शुक्र अदा कयो वने मुझा मालिक तुझा करम एहसान बेटा सा फरमाए दुआ थोरन ते थोरा मूते मारू वडन जा छर में वारे थोरड़े ते खां बे घणे रड़ा हे भलायूं भेरा मां गणे गणी दस के तरा मदीने जे साईं ज़बान सा शुक्र अदा कयो या अल्लाह तुझे मेहरबानी मुझी उम्मत जा 70,000 उवे गुनाहगार जिन ते जन्म जी बाए वाजिब होंदे जन्म जो अजाब लाज़िम होंदो ऐ मुझा मालिक मिठा उनन के तो जन्नत में मोकले रहियो आई मुझा करीम तुझी मेहरबानी ओ मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो अञा हबीब पाक उते वेठा त जिब्रील अमीन
तरीन आयो अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अल्लाह पाक तो फरमाए मुझा महबूबा ये सरफ तो जा 70,000 उम्मती उवे जहन्नम का बगैर हिसाब किताब जे आजाद को न थींदा मां इन्हनि जो तादाद वधायो वा ये 70,000 हर हिक पान सां गॾु 70,000 जहन्नमियुनि के वठी जन्नत में दाख़िल थींदो जॾहिं इहा बिशारत मुबारक मिली आ तॾहिं बि अल्लाह जे महबूब तमाम ढिघो सजदो कयो आहे सुभान अल्लाह शुक्राने जे तौर पर आमना जे लाल अल्लाह जी बारगाह में सर्ब सुजूद थिया मुंहिंजा दोस्त त अल्लाह जी का नेमत मिले उन जो शुक्र अदा करण सां उन नेमत में इजाफो थींदो आहे कुरान करीम में अल्लाह ताला फरमायो तो मुंहिंजा बानो जेकर तव्हीं चाहियो था असां जे मथां अल्लाह जो करम ऐं रहमत ऐं बरकत हर वक्त नाज़िल थिए त पोइ मुंहिंजी नेमतनि ते शुक्रियो अदा कंदा जेतिरो शुक्र अदा कंदा ओतिरो अवां जे मथां रब करीम जी ज़ात बाबरकात जे नेमतनि जी पालोट थींदी अल्लाह जो नेमतों वधंदियूं बरकतों नाज़िल थींदियूं मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो त जेको घर आहे इहो घर भी अल्लाह जी अज़ीम नेमत आहे अजीम नेमत आहे मोहम्मद हसनैन साहब ऐं उन जा चाचा जिन जे कोशिश ऐं मेहनत सां ये घर बनियो आहे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उन्हनि खे दारैन जो बरकतूं ऐं सादतूं नसीब फरमाए मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो अमूमन थींदो ईअं आहे असां मुस्लमाननि खे जॾहिं का ख़ुशी मिलंदी आहे असां रब खे विसारे छॾींदा आहियूं पोइ दोस्त यादि कंदा आहियूं जे ॾिसो शादी थींदी आहे अज़ीज करीब मिट माइट सभु गॾु पोइ दोल पोइ दमामा पोइ अल्लाह तूं माफ़ करे छा छा थींदो आहे तव्हां वटि तव्हांजो सिस्टम घटि आहे असां वटि तौबा आहे अल्लाह माण्हू सुम्ही कोन सघंदो हाणे जे चओ त चवंदा इहे असांजी ख़ुशी में जलन था हिनखे जलस थी थिए हिनखे बाहि थी चढ़े भाई बाहि कोन थी चढ़े ते कुछ आवाज त घटि करो एतिरो इको साउंड लगाए वेठा हूंदा राति जो 2-2 टे लगे थी हाणे आऊं त उनखे चई कोन थो सघां आऊं जे उनखे चवां त चवंदा तूं जलसनि में सॼी राति वाइज़ करींदो तॾहिं माण्हू जूं निंड कोन थियूं ख़राब थियूं असांजे पुट जी शादी थिए थी असीं 2 टे गाना वॼाया तुंहिंजी निंड थी ख़राब थी प्यारा दोस्तो अमूमन ईअं थींदो आहे असां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खे विसारे छॾींदा आहियूं जॾहिं नेमत मिलंदी आहे जॾहिं त नेमत ॾियण वारो केरु आहे मुंहिंजो रब्बुल आलमीन आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो उन करीम जूं कहिड़ियूं नेमतूं गणे गणजन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा ऐ मुंहिंजा बानो जेके मां रब करीम तव्हां जे मथां इनाम इकराम फरमाया जेके महिरबानियूं फरमायो अगर तव्हां उन्हनि इनामनि खे ॻणणु चाहींदो अगर शुमार करणु चाहींदो अवां शुमार कोन करे सघंदा पर मुंहिंजा बानो अगर तव्हां मूंखे राज़ी करण चाहियो था मूं रब करीम जी रहमत हासिल करण चाहियो था त पोइ शाकिर बाना थियो साबिर बाना थियो छो त शाकिरनि जो बि ठिकाणो जन्नत आहे त साबिरनि जो ठिकाणो बि जन्नत आहे हज़रत महबूब सुभानी सोने अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि हिकिड़ो माण्हू आयो अर्ज़ के सुना शुक्र माण्हू कॾहिं अदा करे पाण फरमायो हर हाल में शुक्र अदा करणु खपजे अर्ज़ के सोना पोइ जेकॾहिं का नेमत अहिड़ी नज़र न अचे त पोइ कीअं शुक्र अदा कजे हज़रत महबूब सुभानी फरमायो अदा अगर तुंहिंजो घर आहे त पोइ तूं पाण खां हेठि ॾिसंदो कर उन माण्हूअ ॾे बि निहार जंहिंजो पंहिंजो घर न आहे किराए जे घर में रहंदो आहे अगर तूं सेहतमंद आहीं त कॾहिं बीमार ॾे बि निगाह कंदो कर अगर तूं अमीर आहीं त कॾहिं ग़रीब ते बि निगाह कंदो कर हुन ग़रीब जो कीअं
कीअं तंग दस्ती सां वक्त गुज़रंदो आ, हुन बीमार जो कीअं वक्त गुज़रंदो आहे, हुन बेघर जो कीअं वक्त गुज़रंदो आ। जॾहिं तो पाण खां हेठि ते निगाह कंदे त खुद ब खुद तो में अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे नेमत जे शुक्र अदा करण जो जज्बो पैदा थींदो। पोइ जेको बानो जीअं जीअं शुक्र कंदो वा अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात उन ते अञा बि वधीक राज़ी थींदो आहे। सुभान अल्लाह। रब तव्हां असांखे बि पंहिंजे नेमतनि ते शुक्रियो अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, ऐं हिन प्रोग्राम जो निस्बतूं आहिनि। नेमत जो शुक्रियानो बि आहे ऐं ईसाले सवाब बि आहे। जेके मरो मीन वफ़ात करे विया उन्हनि जे लाइ, ऐं उन खां अलावा महीनो महबूब सुभानी जो बि आहे, सोने अब्दुल कादर जीलानी जो आहे। साईं जो जेकर जिक्र न कबो तब तो मज़ो कोन थींदो न साईं। हाँ, दस्तगीर दस्तगीर जमदे जाम अल्लाह पाक उहे मकाम अता फरमाया, उहे मर्तबा अता फरमाया जो मुंहिंजा प्यारा अल्लामा जलालुद्दीन रूमी जेड़े जवान के बे चमणो पयो त गौसे आज़म दरमयाने औलिया चो मोहम्मद मुस्तफा दरमयाने अंबिया। पान फरमाता ता हजरत गौसल आजम दस्तगीर जो औलिया इकरामन में ये मकाम ऐ मर्तबो वा जियां हजरत नबी पाक जो नबियन में मकाम आहे। सुभान अल्लाह। जे नबी पाक नबिन जो सरदार आ, ये पीरान पीर वलिन जो सरदार। पर इते हिकड़ो फर्क जरूर आ त महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जेके नबिन जा सरदार आहिनि, पाण करीमन खां अॻियां जेके नबी आया उन्हनि जा। महबूब सुबहानी सोनो अब्दुल कादिर जीलानी जिन वलिन जा सरदार आहिनि, उहे साईं जे दौर खां वठी क़यामत। छो त हज़रत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह का अॻियां जेको दौर आहे उनमें सहाबा जो भी दौर अचे थो, नबी पाक जे असहाबन जो, ताबईन जो भी दौर आहे, तबे ताबईन जो भी दौर आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, असहाबन खां वठी पीरान पीर दस्तगीर ताईं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, हज़रत मौला अली मुश्किल कुशा उन्हनि कामिलन जो इमाम आ। पोइ हज़रत अली अल मुर्तदा जे अता सां मौला अली मुश्किल कुशा जो बचड़ो पीरन जो पीर सोनो अब्दुल कादिर बे मुंहिंजा दोस्तो पंहिंजे दौर खां वठी क़यामत ताईं वलिन जो अॻवान आहे। सुभान अल्लाह। मुझे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुझा प्यारा मुमासलत रखंदा आहिनि। अल्लाह जा महबूब अञा दुनिया में आया कोन हा, जिक्र पाक हली रहियो हो। मदीने वारे मीर जे विलादत ते मुझा दोस्तो पखिन जश्न मनाया, जानवरन खुशो कयो, चरंदन परंदन मुझा दोस्तो बुजुर्गो खुशो कयो। ॼण मंजर ही हुयो त जन्नत अंदर जलसा थिया, जन्नत अंदर जलसा थिया, जान बजडे वर तो जन्म अरबिय मथे अर्दो समा, कलमो पढ़ो कुर्सिया कलम अरबिय मथे अर्दो समा, कलमो पढ़ो कुर्सिया कलम। जान में खुशी थी पीरान पीर जी अम्मा हजरत फातिमा उम्मुल खैर रदी अल्लाह ताला अन्हा सैयदा फरमाई थी त पीरान पीर जे रात विलादत बासादत थी, उन रात मूं ॿुधो त गैब मां आवाज पियो, जा मोहियुद्दीन, जा मोहियुद्दीन, दुनिया वारो अवां के मुबारक हुजे, दीन मुहम्मदीअ के जिंदा करण वारो अची वियो आहे। रसूलुल्लाह जे दीन के जिंदा करण वारो
अचे वयो आ। ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मुर्शरे पे 4 या 5 साल थिया मकसद पढ़न वारे उम्र थिया। हजरत अबू साले जंगे दोस्त रहमतुल्लाह अलैह पंजे बच्चे जे इल्म दीन हासिल करण जे ला कामिल उस्ताद जे तलाश कया त मां पंजे बच्चे के कामिल उस्ताद वठ छड्या जेको कामिल उस्ताद मुझे बच्चे जे बेहतरीन रहनुमाए फरमाए। बेटा ऐसा फरमायो वह वजी वट तिल कलम जिनी जे हथ में अंग मिटाए अगियां वरी वारे ब्याल खल पनो सो पाड़ील जे में मिलन मोहम्मद जो वहतनी साण जेके भी था जानल नवे साण बियल मता भी वेल विञाए हल साण तिल जेके हली था जानल न हल साण बियल मता हली हाल विञाए। अल मरो अला दीन खलीलिही हर माण्हू पंहिंजे दोस्त जे दीन ते हूंदो आहे। हर शागिर्द पंहिंजे उस्ताद जे मसलक ऐं मज़हब ते हूंदो आहे। त जॾहिं बि पंहिंजा बच्चा कंहिं वटि छॾियो त ॾिसंदा करियो त उस्ताद जो अक़ीदो कहिड़ो आहे, उस्ताद जो तौर तरीक़ो कहिड़ो आहे। मुंहिंजा दोस्त इहो क़ुरान इहो अल्लाह पाक जे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीन सरापा अदब आहे। सरापा मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो ताज़ीम ऐं तकरीम आहे। इल्म हुजे कुरान हुजे पर उन में ताज़ीम ऐं तकरीम न हुजे त अहिड़े इल्म जो को फ़ाइदो न आहे। अहिड़े इल्म जो को फ़ाइदो न आहे। बच्चे के पढ़ाण जे लाइ हज़रत अबू साले जंगे दोस्त रहमतुल्लाह ताला अलैह मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो कामिल उस्ताद जी तलाश कया त अहिड़ो उस्ताद तलाश करियां जेको अब्दुल कादिर जिलानी जे तरबियत फरमाए, अब्दुल कादिर जिलानी के उहे साराज पढ़ाए जे राज़न ते को ॿियो वाक़िफ न हुजे। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो हज़रत महबूब सुबहानी जो वालिद साहब तलाश में मुराक़बो कयो आहे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे तरफ़ा मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो इल्हाम चो आहे। अबू साले हिन दौर अंदर एड़ो कामिल उस्ताद ही नाहे जेको तुझे बच्चे जे तरबियत करे सके। लिहाजा अवां बेकामिल आयो, अवां पंहिंजे बच्चे जे पाण इब्तिदाई तरबियत फरमायो छो त अल इल्मो फिस्गिर का नक्श अलल हजरे। ओ अबू साले पेरी तरबियत तू फरमा पो असां जो बच्चो वा वक्त जे मुनासिबत सां असा पानी इन जे तरबियत जो इंतजाम फरमाईंदासीं। सुभान अल्लाह। अगे जेके कामिल बुज़ुर्ग हूंदा उहे पंहिंजे बच्चन जे उस्ताद जे लाइ मुल्क केॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कंदा। उहे हर कंहिं वटि पंहिंजा बच्चा कोन छॾींदा। जे हज़रत सैयद सखी सईं पीर मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह 5-6 साल उम्र थी त संदन वालिद साहब सैयद मोहम्मद बकाशा रहमतुल्लाह अलैह पूरी सिंध जो दौरो कयो। तिन सिंध में कामिल केर आ जेको मुंहिंजे बच्चे खे दीन जी तालीम ॾे। तलाश कंदे कंदे ख़बर पई त शिकारपुर में मियां हाजी फकीरुल्लाह अलवी रहंदो कामिल। पाण उते पहुता मियां हाजी फकीरुल्लाह अलवी रहमतुल्लाह अलैह जो आली शान मदरसो हली रहियो। सवे तालिब उन में ज़ेरे तालीम हा। अल्लाह जे महबूब पाक जो बचड़ो हज़रत सैयद मोहम्मद बकाशा आयो। अर्ज़ कई फकीरुल्लाह मां तो में हिकड़ी उम्मीद रखे आयो आहियां, अवां सां मुंहिंजो कम्मा। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो अर्ज़ के सोना हुक्म फरमा। अवां आले नबी आयो, अवां औलादे अली आयो। ऐ सैयद सगोरा हुक्म करण अवां जो कमा
तामील करण मां फकीरुल्लाह जो कमा। अर्ज कन लगो मौलवी साहब मां पांजो बच्चो तो वट पढ़ण चाहया तो मुझे बच्चे के तमा दीन जे तालीम दियो। अर्ज कन लगो सुना यो मदरसो अवां जे हवाले आ, अचो पंजे बच्चे के वठे मूं वट छॾे वञो, भले दीन जो इल्म पढ़े, भले रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हदीसों पढ़े। पान फरमा लगा नन फकीरुल्लाह बच्चे के तो वट छड़नो ना है, बल्कि अवां के मूसा गड हलनो आ। मुझे गोठ हलो हली मुझे बच्चे जे उते अवां तरबियत करो। ओ मुझा प्यारा दोस्तों मैं हाजी फकीरुल्लाह अलवी वक्त जो कामिल वली अकमल आहे, अहलुल्लाह शख्सियत आहे। पर जडे मदीने वारे मीर जो बच्चे जो सवाल चोवा पान फरमायूं शहजादा मां पांजो मदरसो बंद करे तवां सां गड अवां जे गोठ हलण ला तैयार आया। पान पांजो मदरसे के तालो लगाई सैयद मोहम्मद बका शाह सां रवाना थिया। जडे रवाना थिया साईं जे गोठ पहुता तो पो साईं छा कयो, शागिर्द जेला सैयद मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैहि जेला चटाई विछाई। ऐ संदस उस्ताद साईं मियां हाजी फकीरुल्लाह अलवी जेला मुझा दोस्तों बुजुर्गो चादर विछाइया, रली विछाइया, दब्बर विछाइया। तो उस्ताद मुमताज जगह ते वेहे, शागिर्द आम जगह ते वेहे। मुझा दोस्तों पान उस्ताद ऐ शागिर्द के व्यहारे जने साईं सैयद मोहम्मद बका शाह रहमतुल्लाह अलैहि पांजे घर वया तमा वनी मौलवी साहब जेला को नाश्ते पानी जो इंतजाम करे अचा। पान जो वापस मोटी आया दिसन सुभान अल्लाह मंजर अजीब लगो पयो वा। हजरत मियां हाजी फकीरुल्लाह अलवी रहमतुल्लाह अलैहि ओवा चादर छड़े चटाई ते वेठो वा। ऐ संदस शागिर्द हजरत मोहम्मद राशिद रोजे धनी रहमतुल्लाह अलैहि उन चादर ते वेठो आहे। पान फरमाए मौलवी साहब अवां जेला मां चादर विछाई, छोकरे जेला बच्चे जेला मां चटाई विछाई, अवां चटाई ते वेठायो तालिब के अवां चादर ते विहारियो वा। हजरत मियां हाजी फकीरुल्लाह अलवी शिकारपुर वारे फरमायो सोना जियां जो अवां रवाना थिया मुझो अखियों बंद थी वयो, गुनो दगे तारी थी वई। उन जे दौरान मुके अल्लाह जे महबूब करीम पांजो दीदार करायो। ऐ आमना जे लाल मुके फरमायो ऐ फकीरुल्लाह अज चादर ता लो, अज चटाई ते वे जेको तालिब तो वट पढ़ण आयो वा इनके चादर जे मथा विहार मां मुस्तफा तो के बुधाण चाया तो। इन दुनिया में कई ताजवर ईंदा, कई पगदार ईंदा, केते बरादरी जी, केते सरदारियत जी, केंजे मथा कौमियत जी पग ईंदे। पर अज जेको बच्चो तो वट पढ़ण जे ला आयो वा हे वो बच्चो वा जिंजे मथा मां मोहम्मद करीम जे पग अचणी आहे। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर उलमाए सुन्नत। फरमायो फकीरुल्लाह मोहम्मद राशिद मां मोहम्मद जो पगदार इन जे मथा मुंजी पग ईंदी। अज भी साईं वारन के पगारो सॾबो। ये जेका पग आहे ये मुझे महबूब मोहम्मद करीम खां मिलंदी। आऊं तकरीबन जिते भी वेंदो आहियां उते अहले सुन्नत जी आवाम के आऊं बाकायदा दावत ॾींदो आहियां त यार जे वक्त अवां के इजाजत दे
त कदे पीर जे गोठ वञी सही मोहम्मद राशिद जी मज़ार पुर अनवार जी भी हाज़िरी ॾेई। हाँ उते जॾहिं तूं वेंदा न तुंहिंजी दिलि जी कैफ़ियत तब्दील थी ही उहो कामिल पीर आहे। संदन हिकिड़ो मुरीद आहे बल्कि पाण जा आया कोन सैयद मोहम्मद बक्का शाह रहमतुल्लाह अलैह तानू ॾिनो हो भिटाई साहब खे। तो भिटाई साहब सैलानी हो अवां जेड़ा बलूचिस्तान में भिटाई साहब आयल हिंगला चॾा इतां भी चक्कर हइया सिंध जे त कोने कोने में बल्कि के तो चवंदा साईं एॾा लसबेले मुल्तान ताईं भी वियो आहे। पर भिटाई साहब घुमंदा हा फिरंदा हा। हिकड़े ॾियारे मुंहिंजा दोस्तो म्या हजरत सैयद मोहम्मद बक्का शाह अब्दुल लतीफ सां मुलाकात कया। फरमायो भिटाए हिकड़े जगह ते विहण नथो अचई छा कदे हिन गोठ में कदे हुन गोठ में पाण त रुलंदो वती फकीर पुठां डोड़ंदा वतन था फकीर पुठां हलंदा रहन था। हिकड़े जगह ते पंहिंजो आस्थानो बना त अचण वारन के तुंहिंजो पतो मालूम हुजे। मुंहिंजा दोस्तो अब्दुल लतीफ भी अब्दुल लतीफा हजरत मोहम्मद बक्का शाह दे निहारे पाण फरमायूं सैयद तानो भले मां केॾो पर मां ॾिसी रहियो आहियां अल करीब तुंहिंजे घर में हिकिड़ो अहिड़ो बच्चो पैदा थींदो असांजे पुठियां पटड़े फ़कीर आहिनि हुन जे पुठियां लखे फ़कीर हलंदा। असांजे पुठियां पटड़े आहिनि उन जे पुठियां लखे माण्हू हलंदा। पोइ सही मोहम्मद राशिद आयो उन जो हिकिड़ो मुरीद आहे असांजे लाड़ जो हजरत खलीफो महमूद निज़ामानी रहमतुल्लाह अलैह ज़ात जो निज़ामानी ऐं निज़ामानी सिंध जी रईस क़ौम वडेरा जमींदार अमीर घरानो मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो पर हजरत खलीफो महमूद निज़ामानी रहमतुल्लाह अलैह वनी हजरत सैयद मोहम्मद राशिद रोज़ी धणीअ जी खिदमत में रहियो वा। बेटा गोट फरमायो त कुतो थी गुज़ार वनी दर दोस्त जे कन वठी न तब कुछ यकीन के पर कुचाणी पार पो सुबुह वीदा शिकार मन वठी नियल पान से। अल्लाह वारे का फैज वठनो तो फकीर थी मोहम्मद राशिद रोज़ी धणी जे खानदान में हिकिड़ो अल्लाह जो कामिल वली जिन जो नालो सैयद हिज़्बुल्लाह शाह राशिद उन जो हिकिड़ो मुरीद उनके कंहिं रिश्तो कोन थे ॾिनो जेके चवे सो रिश्ते का इनकार करे छॾियो। अकर हली हली दुआऊं तावीज़ धागा कराए वञी इन जो आस्ते वास्ते किथां कम थियो तो जो शादी थी दिल जे तमन्ना हुई त मां पंहिंजे मुर्शिद के दावत ॾियां मुंहिंजो निकाह मुर्शिद पढ़ाए। ओ मुंहिंजा दोस्तो पंहिंजे गोठा निकतो वा शादी जा ॾींहं मुक़रर थिया गोठा निकतो वा दोस्तनि यारनि के दावतूं ॾींदो ॾींदो मुर्शिद जे गोठ हज़रत साईं सैयद हिज़्बुल्लाह शाह वटि पहुतो अचे दावत पेश कया सोना इहो 2 ॾींहंनि खां बाद में मुंहिंजे शादी आ दिल भर निकाह तो मुर्शिद के पढ़ाणो आहे। साईं फरमायो खलीफा तोरे निकाह के छॾ तू वञ दहलीअ में 11 शरीफ जा मुरीदन वटि पैसा पिया उहे खणी त पोइ तुंहिंजे निकाह खे ॾिसो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो किथे खैरपुर किथे दहली पैदल निकतो आ या घोड़े ते निकतो आ मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो दिल में सोचई यार शादी कुर्बान मुर्शिद नाराज नचे निकरे पयो आ। ओ मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो वञी दहलीअ में पहुतो आ उतां का 11 शरीफ जा पैसा खया ऐं उन्हनि मुरीदनि बटड़े पैसा भी ॾिना उन दौर जे हिसाब सां 5-10 रुपया ॾिना। फ़कीर इहो तुंहिंजो रोड ख़र्चो आ खणी वञ। फ़कीर वापस पियो अचे
रस्ते में रश लगी पया बाजार लगी पया पुछा कया छाए चवण लगायो हिते हर साल में एक मरतबो मेलो लगंदो आ दुनिया का हिते मानू ईंदा आहिनि अचे ॾिसंदा आहिनि घुमंदा आहिनि फ़कीर जी दिल चायो मां भी त घुमी ॾिसां चक्कर लगाई घुमंदे फिरंदे पर अक्सर उन उही चीजूं हुयूं जेके उन फ़कीर जूं ॾिठल हुयूं हिकिड़ी जगह ते आयो बंद कमरो हो ऐं गेट लॻो पियो उन गेट ते माण्हू वेठल हो हुन सोचो अंदर का वॾी शइ ऐं गेट ते माण्हू वेठो जेको अचे उन खां पैसा वठे फ़कीर आयो चई मां वेंदुसि उन गेट वारे चौकीदार चयो 5 रुपया फीस आ प्यारा दोस्तों बुजुर्गो 5 रुपया ॾिनई उनके जेके हा उनके ॾिनई गेट खुलियो वा अंदर वयो अंदर ॾिसे त हिकिड़े हसीनो जमील माजबी नौजवान छोकरी वेठी आ ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो जिया जो फ़कीर करीब पहुतो आ माए हिन जे लाइ उथी भी रही आ फ़कीर हुन माए जे करीब अची पहुतो आ त विच में सैयद हिज़्बुल्लाह शाह राशिदी आयो आहे माई चई हथ ते रखे विच में साईं अची पर मैं फ़कीर छा पियो करे पुठियां हटी वयो अखियूं माटे अला ख्वाबा अला ख्याला अला तसव्वुर आए वरी बि जो अॻियां वधे मुर्शिद करीम साम्हूं अची वञे 3 मरतबा ईअं कया उन माईअ खां दाह निकिरे वई ओ फ़कीर ॾे ख़बर इहो कामिल केरु आ जेको तुंहिंजे मुंहिंजे विच में हायला फ़कीर चयो माई साहबा इहो मुंहिंजो कामिल मुर्शिद सैयद हिज़्बुल्लाह शाह राशिदी आ जेको बार बार साम्हूं अचे पियो माई चवण लगी अगर इहो तुंहिंजो मुर्शिद आ मां त इनके ॾिसंदे ई लते कुर्बान आहियां हाणे महिरबानी कर अकेलो न वञजा जॾहिं वञी त तॾहिं मुंहिंजी तोखे पारत आहे फ़कीर जो निकतो माई साबान जे पुछण लगी वञी साईं वटि पहुतो पैसा ॾिने साईं ये पैसा ऐं पाण फरमायो पुट रस्ते में छा हो जैसे कुछ कोन हो हज़रत सैयद मोहम्मद राशिद रोज़े हज़रत सैयद हिज़्बुल्लाह शाह राशिदी रहमतुल्लाह ताला अलैहि फ़कीर सां जो कुछ भी रस्ते में थियो मुंहिंजा दोस्तों बयान करे ॿुधाया पर सीने सां फ़कीर अकेला थिया ऐं फरमायो फ़कीर मुरीद हुजन त तो जहिड़ा अॼु तुंहिंजे शादीअ जो ॾिहाड़ो हो तो पंहिंजे शादी कुर्बान करे मां मुर्शिद कामिल जे गाल के हुक्म के अहमियत ॾिनी आ तूं दिल्ली वियो आ अल्लाह पाक तोखे सलामत रखे साईं जो दुआ ॾिनी आ इस ताईं हुआ माई भी पुठा डोड़ंदे अची साईं हिज़्बुल्लाह शाह वटि पहुती आ अर्ज़ कर लगे सोना मां भी तुंहिंजे हथ ते तौबा कयां थी बैयत करियां थी महिरबानी कर नौजवान रवानो न कजां पेरी मूसा निकाह कराए जा ओ सैयद हिज़्बुल्लाह शाह राशिदी रहमतुल्लाह अलैहि भी मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो हिन खानदान जो चश्मो चरागा हिन खानदान जो मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो गुल्ला वो हजरत मोहम्मद राशिद रोज़ी धनी रहमतुल्लाह अलैहि जंहिंजे फैज़ मां हज़ार हाफ़िज़ावर छा मुंहिंजा प्यारा दोस्तों खलीफ़ो महमूद निज़ामानी रहमतुल्लाह अलैहि भी पंहिंजो जाहो जमाल छॾे साईं मोहम्मद राशिद जी खिदमत में आयो वो खिदमत करे करे जरे पान